ओके, त हाणे हुन खां बाद में असांजो ॿियो टॉपिक आहे सिंधी नॉवल जी शुरूआत। हाणे असां कोशिशि कंदासूं त नॉवल खां बाद में अॼु ड्रामो बि कंप्लीट कयूं। हाणे तव्हांखे ख़बर आहे त सिंधी नॉवल जी जेका तारीख़ ते जेकॾहिं असां नज़र विझूं था त नज़र विझण सां असांखे इहो मालूम थींदो त जेके पुराणा दास्तान आहिनि न किसा उहे नॉवल जा इब्तिदाई हिञाण आहिनि। हिञाण मतिलबु हुनजा इब्तिदाई शुरूआती जेका असांखे नॉवल जो पतो पवे थो न उहो हिन किसनि ऐं दास्ताननि मां पवे थो। त जीअं मां तव्हांखे हुन में ॿुधायो अफ़साने में अहिड़े तरीक़े से हिन माना दौर जी जेका इब्तिदा थिए थी न नॉवल जी, उहा सदा तुरे कदा तुरे जी ॻाल्हि, सदा तुरे कदा तुरे, बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि, या इमाम बख्श खादिम, अहमद खान जलबाणी ऐं मास्टर अली बख्श जा लिखियल जेके हातिम ताई चार दरवेश अलिफ लैला जा किसा मशहूर थिया। हाणे छा हुयो त इहो दौर हुयो जंहिं में मां तव्हांजा क्वेश्चन्स एंड में वठंदमि। हाणे हिन में छा हुयो त उहो दौर हुयो जंहिं दौर में जेको आहे त हिननि जेके किसा हुया या जेके कहाणियूं हुयूं उहे जाम मशहूर थिया। हाणे उहे कहिड़ा किसा हुया, उनमें सदा तुरे कदा तुरे जी ॻाल्हि आहे, बम्बे ज़मींदार जी ॻाल्हि आहे, या जेके ॿिया असांजा राइटर आहिनि जिनमें इमाम बख्श खादिम आहे, अहमद खान जलबाणी आहे, मास्टर अली बख्श आहे, उन्हनि जा लिखियल ई मतिलबु किसा अथव। उन्हनि में हिकिड़ो हातिम ताई आहे, चार दरवेश आहे जेको चार बुज़ुर्गनि ते लिखियल आहे, अलिफ लैला आहे। हिननि जा किसा न तमामु घणो मशहूर थिया। पोइ छा थो थिए त हिते असांजो न वरी 1870 खां वठी 1923 ताईं असांजो पहिरियों दौर हले थो। हाणे तव्हां हिते नोट कंदा त अफ़साने जो जेको पहिरियों दौर शुरू थिए थो न 1914 खां 24 ताईं थिए थो। मतिलबु पहिरीं नॉवल जी शुरूआत थिए थी, पोइ अफ़साने जी। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अफ़साने जी शुरूआत इन लाइ पई त सनअतकारी जो दौर वधी वियो, माण्हू एतिरो मसरूफ़ थी विया, मसरूफ़ ज़िंदगी गुज़ारण लॻा, त हुननि वटि एतिरो टाइम न हुयो त हू अदब लाइ टाइम कढनि ऐं अदब खे जेको आहे त पढ़नि। अहिड़े तरीक़े सां मुख़्तसिर जेको आहे त कहाणियूं लिखी वयूं। जीअं जेको आहे त माण्हू अदब पढ़ण जेको आहे त न छॾनि, पोइ उन्हनि लाइ उन्हनि सोचियो त कुझु ब्रीफ जेके हुयूं कहाणियूं असांखे जेको आहे त लिखणु खपनि। जीअं अफ़साना थी विया, जीअं माण्हू उन्हनि खे हिक ई निशस्त में अधु घंटे में जेको आहे त पढ़ी करे ख़तमु करे। त अहिड़े तरीक़े सां पोइ जेको आहे बुनियादु पवे थो अफ़साने जो। त हाणे जेको नॉवल जो अवाइली दौर आहे उहो 1923 खां वठी 1870 ताईं आहे। ऐं हिन दौर खे तर्जमे जो दौर बि चइजे थो। ऐं हुन में दीवान उधाराम साधू नोलराय गॾिजी डॉक्टर जेको जॉनसन आहे उनजो नॉवल आहे रासीलास उनजो तर्जुमो कयो। ऐं उन खां बाद में सर वॉल्टर स्कॉट जो जेको नॉवल आहे टाल्समेन उनजो बि तर्जुमो कयो। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां जेको असां ॾिसूं था त वरी जेको आहे न कुझु किस्त वारा जेके नॉवल हुया उहे बि छपजण लॻा। ठीकु आहे। हाणे इहे मतिलबु छा हुया त उहे नॉवल हुया जेके असलूका नॉवल न हुया, मतिलबु बेज़ाद नॉवल न हुया, तर्जुमो थियल नॉवल हुया जेके ॿियनि ॿोलियुनि तां तर्जुमो कया हुया, जिन जा राइटर ॿिया हुया उन्हनि खे इन्हनि सिंधी जेके असांजा नॉवल निगार हुया उन्हनि तर्जुमो कयो। पर जेकॾहिं असां सही माना में तिबेज़ाद नॉवल ॾिसूं त उन खां सभ खां पहिरीं कंहिं नॉवल लिखियो पाण पढ़ी चुका आहियूं उहो अदीब। तव्हां स्लाइड ते ॾिसण खां पहिरीं मूंखे ॿुधायो त मूंखे ख़ुशी थींदी। त हाणे जेको सही माना में जेको पहिरियों नॉवल आहे उहो जनाब मरहूम मिर्ज़ा खलीज बेग लिखिया। उन्हनि जो पहिरियों नाम दिलाराम 1888 में छपियो। उन खां पोइ संदसि शाहकार समाजी ऐं इस्लाही नॉवल ज़ीनत छपियो। उन खां बाद में मिर्ज़ा साहब केतिरा ई नॉवल तर्जुमो कया। ॾिसो मां तव्हांखे चयमि त जॾहिं पाण अॻिते हली ड्रामा या नॉवल या अफ़सानो पढ़ंदासूं न त तव्हांखे सिर्फ़ु थोरी शयूं ते पढ़ण जी ज़रूरत हूंदी, बाक़ी जेके तव्हां पहिरीं शयूं पढ़ी आहियो न तव्हां उहे शयूं उतां खणी करे हिते फिट करे सघो था। ॾिसो मिर्ज़ा कलीज बेग जा पाण केतिरा नॉवल जा मिसाल पढ़ी आयासीं जेके हुन तर्जुमो कया हुया, त तव्हां उते उहे मिसाल लिखी सघो था। न उन खां पोइ हिन काफ़ी सारा तर्जुमो कया जंहिंमें मुसीबत मारिया, साईं सवारिया, सची मोहबत, गुलनि जी टोकरी, एरिक। ऐं उन खां बाद में असांखे हिन मामले में जेको लालचंद अमर ॾिनो आहे उन्हनि जा बि असांखे जेको आहे त नॉवल मिलनि था। चोट जो चंड, भरम जी भलाई बहितरीन हुया। ऐं जेको वरी हिननि जूं जेको वरी तर्जुमो कयल नॉवल आहिनि, ठीकु आहे, सोन वरियूं, उहे बि जेको आहे त असांखे हिननि जा मिलनि था जंहिंजी जेतिरी तारीफ़ कजे ऑब्वियसली उहा घटि आहे। ऐं उन खां बाद में जेको काको भीरूमल आहे उन बि असलूका नॉवल लिखिया जंहिंमें आहे मोहिनी बाई, वरियल ऐं नेमत, इहे पाण ॿ पढ़ी चुका आहियूं जॾहिं पाण काको भीरूमल पढ़ूं पिया। ऐं हेठां ॾिसो वरी मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾिनो आहे डॉक्टर गुरबख्शाणी। त जॾहिं पाण असां डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शाणी पढ़ूं पिया त हुन टाइम मां तव्हांखे ॿुधायो हुयो त उन्हनि जेको आहे हिकु नॉवल लिखियो आहे जेको तमामु घणो मशहूरु आहे, फेमस आहे।
त छा तव्हां मूंखे हुन जो नॉवेल जो नालो ॿुधाए सघो था? हूअं त नूरजहान डॉक्टर मैम। हा हूअं त डॉक्टर होलचंद मोहनचंद ते कयो आहे, पर हुन सां गॾो गॾु हिन नॉवेल बि लिखियो आहे। ॾिसो नूरजान, तव्हांखे को रटे लॻाइण जी ज़रूरत कान्हे, बिकॉज़ तव्हां ऑलरेडी इहो पढ़ी चुका आहियो। उन खां बाद में अब्दुल कादिर मोराई आहे, उन बि तारीख़ी नाविल लिखिया। तव्हां उन जो बि जेको आहे त उन मां सिंदरी आहे, अवाइली सिंधी नाविल नगारी में ख़ासि जॻह विलारे थो। हा, उन जो बि तव्हां जेको आहे त मिसाल इंक्लूड करे सघो था। ऐं उन खां बाद में असांजे सिंधी नाविल जो ॿियो दौर, मतिलबु जेकॾहिं तव्हां सिंधी नाविल जे पहिरें दौर में कहाणियूं किसा लिखी करे मिर्ज़ा कलीच बेग ऐं डॉक्टर होलचंद मोलचंद गुरबख्शानी जो हवालो ॾींदा, उन्हनि जा नॉवेल लिखंदा न, त तव्हांजो पहिरियों दौर कवर थी वेंदो। हाणे असांजो जेको ॿियो दौर आहे 1923 खां 47, हाणे हिते तव्हां पाण सम्झी वञो त उहो कहिड़ो टाइम पीरियड आहे, त तव्हांखे वरी मौज़ू रटो लॻाइण जी ज़रूरत कोन पवंदी। ॾिसो ही उहो दौर आहे जेको सियासी गर्मा गर्मी जो दौर आहे, जंहिंजो असर सिंधी नावलनि बि क़बूलियो। छाकाणि न टाइम आज़ादीअ जूं जेको तहरीकूं हुयूं उहे चोट चढ़ियल हुयूं, तंहिं करे जेको नाविल जो मौज़ू पियो उहो बि आज़ादी रहियो। ऐं अंग्रेज़नि ख़िलाफ़ नफ़रत जो अंसर बि हिन दौर जे नावलनि में नुमाया नज़र अचे थो। त उन खां बाद में जेके कराची जे मशहूरु रिसाला हुया, उनमें संदर साहित्य, रतन, आशा, ठीकु आहे। हाणे उन्हनि बि जेको आहे न पंहिंजूं ख़िदमतूं जेको आहे त पेश कंदा रहिया, मतिलबु काफ़ी जेको आहे त नाविल छपराईंदा रहिया। ऐं हिन रिसालनि में असलुकनि नाविलनि सां गॾोगॾु अंग्रेज़ी आहे जेको आहे त हिंदी ऐं उर्दू ऐं बंगाली नाविलनि जा बि तर्जुमा छपिया। पोइ जेकॾहिं असां हिन दौर जा नाविल निगार ॾिसूं त भई कहिड़ा आहिनि, उन्हनि में साहब सिंह शाहानी आहे, संदसि लिखियल नाविल ब्लू खोखर हिकु बहितरीनु अदबी ख़िदमत आहे। ॿियो असां वटि नाविल निगार आहे अब्दुल रज़ाक मेमुण, मेमुण साहब जो नाविल जहारा आहे। ऐं मोहम्मद उस्मान डेपलाई, ठीकु आहे, हिन साहब जा नाविल सिंधी अदब में हिकु अलॻि मुक़ाम रखनि था। हिन साहब जे नाविलनि में ज़िंदगीअ जो अक्स चिटियल मिले थो, ऐं तारीख़ी नाविलनि में बि डेपलाई साहब पाण मञायो आहे। मतिलबु तारीख़ी नाविल उहा हूंदा आहिनि जेको की तारीख़ खे बयानु करनि, ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां हिन जा जेके नॉविल आहिनि उन्हनि जो तव्हां जेको आहे त हितां मिसाल ॾेई सघो था, जेको तव्हांखे ईज़ी लॻे तव्हां इंक्लूड करे सघो था। जस्ट गिव मी त तारीख़ी नाविल हूंदा आहिनि, मतिलबु के तारीख़ ते हूंदा आहिनि। जीअं हिन जो हिकिड़ो नॉविल हूंदो अथव सांगड़, उहो इलाही मशहूरु आहे, जेको हुर तहरीक ते आहे, ठीकु आहे। उन खां बाद में नारायण दास बम्बई में आहे, उन जा बि नाविल बहितरीन जेको आहे त हैसियत रखनि था। ऐं उन में जेका किरदार नगारी आहे, मतिलबु जेके तव्हां किरदार खणंदा आहियो, ऐं प्लाट जो ख़ासि ख़्यालु रखियल आहे, प्लाट जेको हिकु सीन खां बाद में जेके डिफरेंट सीन्स हूंदा उन्हनि जी पाण में कनेक्टिविटी हुजे। हुन में तव्हां जेको आहे त ग़रीबनि जो विरसो हिन जो नॉवेल आहे, जंहिंमें मज़े जी किरदार नगारी आहे। ऐं किरदार नगारी सां गॾोगॾु प्लाट बि उन जो बि ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे। ॿियो आहे प्रोफेसर राम पंजवाणी, हिन बि काफ़ी असलूका नाविल लिखिया, जिन में आहे कैदी, ठीकु आहे। ऐं उन में न हिननि ज़्यादातर क़ौमी ज़िंदगी जेको आहे उन्हनि खे उन्हनि जो अक्स नुमाया कयो आहे। उन खां बाद में गोबंद माली आहे, उन जा नाविल बि जेको आहे त काफ़ी सारा मशहूरु आहिनि। इनकलाबी सपाई आहे, ठीकु आहे, इनकलाबी शाइरा आहे, संदसि मशहूरु नाविलनि में शुमार थियनि था। हाणे हुन खां बाद में आहे त विरहाङे खां पोइ सिंधी नाविल 1947 खां वठी 1990 ताईं, आज़ादी खां पोइ सिंधी नाविल खे चङो धक जी अफ़साने में पढ़ियोसीं। छाकाणि काफ़ी राइटर हिंदुस्तान हलिया विया हुया, हिंदू राइटर्स हुया, त सिंधी जेके नॉवल हुया थोरा लिखजण घटि थिया, पर हुन हूंदे बि कुझु जेके हुया नॉवल निगार उन्हनि साथ निभायो ऐं नाविल छपराइण में अॻु भरा रहिया। मोहम्मद उस्मान देपलाई विरहाङे खां पोइ कुझु ख़ासि नाविल लिखिया, जंहिंमें आहे सांगड़, जेको मां तव्हांखे ॿुधायो हर तरीक़े ते आहे, एंड अनवर पाशा, आज़ादी जी जंग, दखन जा मुजाहिद, सांगड़। उन खां बाद में सिराज हक मेमण साहब आहिनि, उन्हनि नॉवेल लिखियो पढ़ाॾो सोई सॾु, उहो हमेशह एमसीक्यू में अचो वेंदो आहे, त पढ़ाॾो सोई सॾु कंहिंजो नाविल आहे, सांगड़ कंहिंजो नाविल आहे। उन खां बाद में असां वटि आहे पढ़ाॾो सोई सॾु, जो कंहिंजो लिखियल आहे सिराजुल हक मेमण साहब जो। ऐं हीउ जेको नाविल आहे न हिकु शाहकार नाविल आहे। ही जेको आहे त जंहिंजो प्लॉट बि सिंध जे तारीख़ ते मतिलबु ॿधल आहे, सिंध जी जेका तारीख़ आहे, पर ज़्यादातर जेको फोकस आहे
उहो जेको मुग़ल आहिनि या अरगून आहिनि या जेके तुर्खान आहिनि उन्हनि जे दौर जी ॼण डायरी आहे। मतलब उन जो जेको दौर हुयो न टाइम पीरियड हुयो ही उन्हनि ते जेको आहे त लिखियो वियो आहे। ठीकु आहे तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त ॾिसो तव्हांखे थोरो त आइडिया हूंदो न हिन जी हुकूमत जे बारे में जेकॾहिं पढ़ाॾो सोई सॾ खे तव्हां थोरो बि डिफाइन कयो था त भाई जेको पढ़ाॾो सोई सॾ आहे उहो जेको नॉवल आहे सिंध जी तारीख़ ते ॿधल आहे हुन में सिंध जी तारीख़ ॿुधाई वई आहे ऐं स्पेशली जेको सिंध ते जेका हुकूमत कई मुगलनि अरगुननि ऐं तुर्खाननि उन्हनि जे दौर जी जेको आहे त इहा अकासी करे थो ठीकु आहे। ऐं उन खां अलावा सिराज जा ॿिया बि काफ़ी मशहूरु नाविल आहिनि जेके सिंधी अदब में मोचारी जॻह विलारिनि था। ठीकु आहे मरण मूसी आ मुंहिंजी दुनिया हेकल वयाकल ऐं मुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल प्यासी धरती रमता बादल। इहो आहे आगा सलीम। हाणे जेको आगा सलीम हाणे जेको आगा सलीम साहब आहे उन जा बि काफ़ी सारा जेके नॉवल आहिनि उहे मशहूर आहिनि। ओके हाणे जेके आगा सलीम जा असां वटि नॉवल आहिनि उहो जेके नॉवल तमामु सुठा नॉवल आहिनि ऐं उन्हनि जी नॉवल में न रुमानत जो अंसर जेको आहे त असांखे नज़र ईंदो। ठीकु आहे मतलब थोड़ी जीअं लव स्टोरीज़ हूंदियूं आहिनि रोशनी जी तलाश हमोसत ऊंदाई धरती रोशन हथ ॿियो अली बाबा जो जेको तारीख़ी नॉवल आहे जंहिंमें तव्हांखे ॿुधायां तारीख़ी नॉवल हिननि खे चइबो आहे जेको की तारीख़ ते हुजनि। जीअं सांगड़ हिकु तारीख़ी नॉवल आहे मुंहं जो दड़ो पूरी हुनजी तव्हांजी स्टोरी हिस्ट्री त तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां हुते लिखी सघो था मुंहं जो दड़ो किथे आहे हुनजी सिविलाइज़ेशन जे बारे में सर जॉन मार्शल जे बारे में त हुन खोटाई कई कहिड़ियूं कहिड़ियूं जॻहियूं उतां मिलियूं या उतां जे जेके उतां जूं जेके मतिलबु पत्थरनि सां ठहियल जॻहूं आहिनि या उतां जो जेको निकाल जो सिस्टम आहे सिरिश्तो आहे तव्हां हुनखे जेको आहे डिफाइन करे सघो था मतलब यू विल हैव अ लॉट ऑफ स्टफ टू राइट ऑन दीज थिंग्स जेके स्पेशली जेके हिस्टोरिकल नॉवल हूंदा आहिनि। उन खां बाद में आबिद लगारी आहे उनजो ही नॉवल आहे ज़िंदा लाश जो सफ़र त हाणे 1990 खां पोइ वारो जेको सिंधी नॉवल आहे त हिन खे त तव्हांखे यादि करण जी ज़रूरत न आहे तव्हांजे फिंगर टिप्स ते हूंदो लाइक अमर जलील हुनखे केरु न सुञाणींदो हूंदो। हिन दौर में अमर जलील अदबी हवाले सां वॾो नालो आहे संदसि नॉवल आहे नेठ गूंगे ॻाल्हायो हिकु बा कमाल हैसियत रखे थो। ठीकु आहे हिन नॉवल में जेका किरदार नगारी आहे उहा तमामु मज़े जी आहे ऐं डायलॉग त मतिलबु पंहिंजो मट पाण आहिनि। ठीकु आहे त उन खां बाद में गुलाम नबी जेको मुगल आहे उहो बि आहे ऐं ॿियो त मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदी उन खां बाद में ॿियो आहे गुलाम नबी मुगल हाणे हिन साहब जा जेके नाविल आहिनि उहे बि पंहिंजो मट पाण आहिनि। ठीकु आहे हाणे तव्हां खां जेकॾहिं हिननि जा सभु जेको आहे यादि थी सघंदा नॉवलनि जा नाला जीअं ओढ़ा हिकु तारीख़ी नाविल आहे यादि कयो न त अदरवाइज़ ॿ नाला बि यादि कंदो त इनफ आहे ॿियो अख़लाक अंसारी ठीकु आहे मेहताब महबूब जा नाविल त ॼण मतिलबु पंहिंजो मट पाण आहिनि। हिन में ख़राब खुशबू ऐं छोकिरी बहितरीन नाविल आहे। ॿियो तारिक यस तारिक आलिम अबड़े साहब जा जेके नाविल आहिनि हाणोके दौर में उहे बि मशहूरु आहिनि जंहिंमें आहे रहिजी वियल मंज़र उनजो मंज़र निगारी क़ाबिल तारीफ़ आहे किरदार नगारी रुमानियत जो अंसर बि हिन में मिलंदो लाइक लव स्टोरी ऐं कुझु नाविल 1990 खां अॻु ऐं पोइ तर्जुमो थिया उन्हनि में मतिलबु 1990 खां अॻु या बाद में त ऑब्वियसली तव्हां हिनखे हुन दौर में इंक्लूड करे सघो था हुन में आहे आशी रूह जी ॻोल्हा तस्वीर जो खून आसिया वरी कुझु ॿिया बि अहम नाविल आहिनि जेके मां हेठि लिखिया आहिनि इन लाइ लिखिया त तव्हां हिननि जा नाला जेकॾहिं इज़ीली तव्हांखां यादि थी सघंदा त यादि करे तव्हां हुनखे पंहिंजे आंसर में लिखी सघो था लाइक मनसूस राज जो ख़्वाबी अख जो ख़्वाब साॼी अख जो ख़्वाब न ख़्वाबी अख जो ख़्वाब मुनीर चांडियो एंड जोबन ॿ टे ॾींहड़ा ठीकु आहे त अहिड़े तरीक़े सां आहे रसूल मेमन जा आहिनि इख़लाक अंसारी जा आहिनि शबनम गुल त इहो हुयो असांजो नॉवल ते लेक्चर हाणे जेको असांजो नेक्स्ट लेक्चर थींदो उहो थींदो सिंधी ड्रामे ते।